नाज़िम शाहपुर चाकर जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में टीह वारो किताबी मेलो लगायो पियो आहे। कॉलेज जे शागिर्दनि सदन वालदेन ऐं शहर जे समाजी शख्सियतनि निसाबी सरगर्मियुनि सां गॾोगॾु किताबी मेले ऐं ॿिनि गैर निसाबी सरगर्मियुनि खे ख़ुश आइंदा करार ॾींदे धरती टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीति वंडिया आहिनि। यहाँ पोस्ट हुई हूँ, मेरी कोशिश होती है कि मैं इस तरह की एक्टिविटीज़ को करवाती रहूँ। जब मेरी 2019 में हम लोगों ने एक बुक फेयर किया था और साथ फ्लावर एग्जीबिशन की थी। बिल्कुल फिर कोरोना की वजह से ये सिलसिला ख़त्म हो गया। अब दोबारा अल्हम्दुलिल्लाह हमने शुरू किया है और हम बच्चों को बुक्स के करीब लाना चाह रहे हैं कि सिर्फ कोर्स की बुक्स नहीं, इसके अलावा भी बहुत लिटरेचर और बहुत मटीरियल होता है जिसको उनको पढ़ना चाहिए। किताबन जो मेलो आयो असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। ॿियो हिते अहिड़ियूं किताबूं आहिनि जेके असांखे पढ़णु खपनि, ख़ासि तौर ते जेके जनरल नॉलेज आहे उहा किताब सुठी आहे। जेके हिते ॿियूं बि किताबूं आहिनि जंहिंमें असांखे सुठी ॼाण हासिल थिए थी। ऐं कॉलेज में हिकु किताबनि जो मेलो लॻो आहे जैमें असांखे सुठी जान मिले थी। ऐसे फेस्टिवल होने चाहिए जिससे हमें इल्म हो सके, हम एजुकेशन, हमारी तालीम में इजाफा हो सके, हमारी नॉलेज में इजाफा होता है अगर हम ऐसी बुक्स पढ़ते हैं। हर टाइप की हर किस्म की बुक्स होती है, तो हमें भी ऐसे फेस्टिवल होने चाहिए हर स्कूल कॉलेज सब में होने चाहिए ताकि बच्चा तालीम हासिल करे और इन्हें और भी एजुकेशन इल्म हो कि इल्म है क्या। कॉलेज में अॼु इहो किताबी मेलो हयो वियो आहे त इन खां असांखे नॉलेज मिले थी। हिकु सुठियूं शयूं आहिनि त हमेशह ईअं लॻणु घुरिजनि त स्टूडेंट्स खे कुझु इन मां नॉलेज मिले फ़ाइदो। ऐं सभई बुक्स ॾाढा प्यारा आहिनि, हर हिकु नॉलेज लिखियल आहे उन में त कीअं मतिलबु पढ़े वञे या छा, त हर हिसाब सां बुक्स रखिया विया आहिनि। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शाहपुर चाकर में जीअं त हिते अॼु किताबी मेलो मुनक़िद करायो वियो आहे शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे लाइ जेके शाहपुर चाकर जा आहिनि। मां बाइसियत लाइब्रेरियन तव्हां सभिनी खे इहो पैगाम ॾींदुसि जेके बि पंहिंजा रीडर्स आहिनि त वधि में वधि लाइब्रेरीज़ ॾे अचनि, किताब पढ़नि ऐं इहो मेलो विज़िट कनि। ही असां वटि गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शाहपुर चाकर में किताबी मेलो साईं आजम मंगी साहब जे तरफ़ खां लॻायो वियो आहे। मैडम ज़रीना बीबी जे कावशनि सां, जेका प्रिंसिपल आहे असांजे कॉलेज जी, हुन जे कावशनि सां ही शइ मुमकिन थी सघी। यहाँ